कंहिंजो वक़्तु भलो हूंदो आहे ऐं कंहिंजो वक़्तु भलो हूंदो आहे। हिन वक़्त जी अगरि ॻाल्हि कजे 2025 में त सिंध जो बहितरीनु फ़नकार मुमताज़ मौलाई भले करनि काफ़ी असां जहिड़ा न थी सघंदा। जे अगरि नवे जी रिहाई जी ॻाल्हि कजे त जलाल चांडियो। दोस्तो इन्हनि फ़नकारनि जूं कुझु कहाणियूं हिन तव्हांखे वीडियो में ॿुधाईंदासीं ऐं इन्हनि ॿिन्हिनि फ़नकारनि जो वक़्तु ऐं वक़्तु तव्हांखे ॾसींदासीं त कहिड़े तरीक़े सां इहे ॿई फ़नकार उरूज ते पुॻा ऐं कहिड़े तरीक़े सां इहे ॿई फ़नकार बुलंदनि ते पुॻा। दोस्तो ज़ाहिरी ॻाल्हि आहे इन्हनि तकलीफ़ूं बि ॾिठियूं ऐं इन्हनि जूं महिनतूं बि थियल हुयूं ऐं इहे ॿई फ़नकार चांडे बिरादरी सां तालुक़ु रखनि था ऐं इन टाइम में तमामु घणो मक़बूल तरीन जे फ़नकार आहिनि त इहे ॿई फ़नकार हुआ जेके जलाल चांडियो नवे जे ॾियाई में ऐं जेको आहे सो मुमताज़ मौलाई हिन वक़्तु 2025 में। दोस्तो जलाल चांडे जे टाइम में हज़ारे माण्हू जलाल चांडे खां अमीर थिया ऐं हज़ारे माण्हुनि जलाल चांडे खां फ़ाइदा वरिता। दोस्तो उन टाइम में केस्टनि जो दौरु हुयो ऐं जलाल चांडियो केस्टनि जो फ़नकार हुयो ऐं जलाल चांडे खे जंग झर में माण्हू तमामु घणो शौक़ सां ॿुधनि पिया ऐं जलाल चांडे जो वक़्तु हूंदो हुयो तमामु घणो। जलाल चांडे खे हिकिड़े ॾींहुं पंजाब जा फ़नकार हुया मंज़ूर अली ख़ान ऐं उन खां अलावा ॿिया फ़नकार मेले में आयल हुया त पोइ उन्हनि जे ज़बान मां ईअं निकिरी वियो त जलाल चांडिया तूं हींअर वक़्तु पियो खाईं, हालांकि हिन वक़्तु तुंहिंजी एॾी जेको आहे सो ॻाइणी कान्हे का, लेकिन कुदरत जे तरफ़ां तुंहिंजो वक़्तु वॾो आहे, इन जे करे अवाम जे दिलनि में तूं राज पियो करीं। त दोस्तो अहिड़े तरीक़े सां जलाल चांडे जो हिकिड़ो दोस्त हुयो ऐं हिकिड़ो परस्तार हुयो, जलाल चांडे सां मिलंदो हुयो ऐं बेरोज़गार बि हुयो, कारोबार कोन हुयो उनखे। त जलाल चांडे उनखे चयो त बाबा मां हिकु सोन आहियां, ईअं सम्झो जंहिंखे लॻा उनखे निजो सोन करे छॾिया त तूं हिन वक़्तु केस्टनि जो दौरु आहे, वञी कंहिं कुंड में वञी केस्टनि जो दुकानु खोल ऐं जेके बि एल्बम मुंहिंजा नवां अचनि तूं रखी उहे खपा ऐं अलाह कंदो तूं बि सफ़ा ईअं मालामाल थी वेंदे। दोस्तो अहिड़े तरीक़े सां जलाल चांडे जा केस्ट तमामु घणा हलंदा हुया उन टाइम में, जंग झर में मक़बूल हुया जलाल चांडे जा केस्ट। उहो शख़्स दुकानु खोले उन मां ई जेको आहे सो तमामु घणो ख़ुशि थी वियो ऐं हिन वक़्त जी अगरि ॻाल्हि कजे 2025 में त मुमताज़ मौलाई हिकु बहितरीनु सिंध जो फ़नकार आहे जेको रक्शनि ते जेको आहे सो केस्टनि ते ऐं उन खां अलावा वैन बस गाॾियुनि ते मुमताज़ मौलाई जी एल्बम ऐं मुमताज़ मौलाई जो केस्ट लाज़मी हलंदो आहे। ऐं हिन वक़्तु मुमताज़ मौलाई MP3 जो फ़नकार आहे, छाजे करे जो हिन वक़्तु MP3 जो दौरु आहे ऐं उन टाइम में जलाल चांडियो केस्टी फ़नकार हूंदो हुयो ऐं जलाल चांडियो हिकु वॾो बबर शेर फ़नकार हुयो सिंध जो। दोस्तो मुमताज़ मौलाई खोड़ सारनि ज़बाननि में कलाम ॻाया, जंहिंमें सिंधी ज़बान थियो, उर्दू ज़बान थियो ऐं ॿिया जेके कलाम ॻाया। मुमताज़ मौलाई उर्दूअ में जेको आहे सो हिकु कलाम ॻायो, हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाज़ हैं। दोस्तो जॾहिं इहो कलाम ॻाई त माण्हुनि जंग झर में मुमताज़ मौलाई खे सुञाणणु स्टार्ट कयो ऐं ॿाहिरियां उर्दू मीडिया वारा ऐं उन खां अलावा खोड़ सारा TV चैनलनि वारा मुमताज़ मौलाई खे ॻोल्हींदा वतन त मुमताज़ मौलाई जो ॻोठु किथे आहे ऐं मुमताज़ मौलाई किथे आहे जो असां पंहिंजे चैनल जे लाइ मुमताज़ मौलाई खां इंटरव्यू वठूं ऐं मुमताज़ मौलाई खे जेको आहे सो नशर कयूं। दोस्तो अहिड़े तरीक़े सां मुमताज़ मौलाई जी जेका बि सिंध में शादी थिए, सालगिरह थिए या बर्थडे जो को पार्टी थिए, उन में ज़ाहिरी ॻाल्हि आहे लाज़मी जेको आहे सो मुमताज़ मौलाई जो केस्ट ऐं मुमताज़ मौलाई जी कलाम जेको आहे लाज़मी ॿुधो पियो वञे ऐं लाज़मी उते शादीअ में उनखे हलायो वेंदो आहे। दोस्तो मुमताज़ मौलाई सिंध जो वाहिद फ़नकार आहे जेतिरो मर्दनि में एॾो मक़बूल आहे जेॾो औरतनि में मक़बूल आहे ऐं मुमताज़ मौलाई खे इहे ॿई जेको आहे सो पार्टियूं औरत ऐं मर्द ॿई तमामु घणो शौक़ सां सिंध में ॿुधनि था ऐं ॿई जेको आहे सो इहो फ़नकार ॿिन्हिनि जो बहितरीनु पसंदीदा फ़नकार आहे। ऐं हिन वक़्तु तव्हां जिथे बि ॾिसंदव, मां पंहिंजे शहर जी अगरि ॻाल्हि कयां त 500 खां मथे रक्शा आहिनि, लेकिन हर रक्शे में कमो बेश तव्हां ॿुधंदव त मुमताज़ मौलाई जी MP3 केस्ट लाज़मी तव्हांखे कलाम ॿुधण में ईंदा ऐं मुमताज़ मौलाई खे तमामु घणो चाह में हिन वक़्तु सिंध में ॿुधियो थो वञे ऐं इहो वक़्तु चइबो आहे इंसान जो एॾो वॾो वक़्तु आहे हिननि ॿिन्हिनि फ़नकारनि जो जिन्हनि खे झंग झर में तमामु घणो शौक़ सां ॿुधियो पियो वञे। दोस्तो हिन वक़्तु
मुमताज़ मौलाई सिंध त ठहियो बल्कि पंजाब बल्कि ॿियनि मुल्कनि में तमामु घणो मक़बूल आहे। सऊदी अरब थियो, जिद्दो थियो ऐं उन खां अलावा दुबई, कतर, ओमान थियो, इन्हनि मुल्कनि में बि मुमताज़ मौलाई वञी पंहिंजा शो रिकॉर्ड कया ऐं उते बि पंहिंजा एल्बम रिलीज़ कया ऐं लखनि जी तादाद में माण्हू मुमताज़ मौलाई जा परस्तार मौजूदु आहिनि सिंध में, बल्कि सिंध खां ॿाहिरि बि। दोस्तो वॾी महिरबानी, उमेद आहे त इहे ॿई फ़नकारनि जा तव्हांखे किस्सा ऐं कहाणियूं असांजे चैनल ते मिलंदा। उमेद आहे त वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। वॾी महिरबानी।